खबर शामिल कयूं पिया ठट्टो खां तालका मीरपुर साकिरो जे सीनियर सापी यूसुफ शाहीन के बाअसरन धुरन पारां सच लिखण जे ॾोह में धमकियूं ॾियण खिलाफ टेंडो बागो जे सीनियर सापी अशरफ चांडियो खिलाफ कूड़ो केस दाख़िल थियण खिलाफ प्रेस क्लब गुलामला जे साफ़िन हसन ढोलू, आशिक मल्ला, पीरल प्यासी मल्ला, शहजाद मल्ला, अजय जमार, हादी बख्श मलकानी, इदरीस खटरी ऐं अहमद कातियार जी अॻुवाणीअ में एहतजाजी मुज़ाहिरो करे रैली कढी वई। मुज़ाहिरनि जे हथनि में प्ले कार्ड ऐं बैनर खणी एहतजाज कयो वियो। एहतजाजी मुज़ाहिरे में पीपी अॻुवान सत्तार लाखानी, बाबू मोहम्मद हसन मेमण समेत शहरनि सियासी समाजी धुरनि शिरकत कई। उन मौके ते अॻुवाननि खिताब कंदे चयो त साकिरो जे सीनियर साहबी यूसुफ शाहीन खे धमकियूं ॾींदड़ बाअसर जवाबदारनि खे गिरफ़्तार करे खेसि तहफ़्फ़ुज़ फराहम कयो वञे ऐं टेंडो बागो जे सीनियर साहबी अशरफ चांडियो मथां दाख़िल कूड़े केस खे ख़त्म करे साणस इंसाफ़ कयो वञे। ॿी सूरत में एहतजाज खे वसीउ कयो वेंदो। रिपोर्ट करण लाइ मोहम्मद अशरफ ख़ासि केली ब्यूरो चीफ बे न्यूज़ ठट्टू।